तरफ़ हारियुनि जा हर हलनि पिया, ॿनियुनि में पोखाई थिए पई, सरसब्ज़ ॿनियूं, रेढारनि जी रिढनि जा वलर, मेंहियुनि जी ॿनियुनि में चुरपुर, जिते नज़र अचे थी त ॿी तरफ़ नई तामीर थियल स्कूल जी बिल्डिंग में वथां जे गोबर जा गोदाम नज़र अचनि पिया। साॻी तरह मिडिल स्कूल जी इमारत जो अध में रहियल कमु अञा बि मौजूदु आहे। साॻिए ॻोठ जी डिस्पेंसरी में साल खां डॉक्टर मौजूदु न आहे। हिकिड़ी टंडे मामद खान खां ईंदड़ मिडवाइफ इहा अस्पताल हलाए रही आहे। इहो ॻोठ यूसी अलायार तुर्क जो मशहूरु ॻोठ अलायार तुर्क आहे, जिते तरक़ियाती कम बि थिया आहिनि, पर हिते मनशियात जो विकिरो ऐं जुआ आम आहे। इन सिलसिले में नाले वारो डॉक्टर ऐं समाजी अॻवान डॉक्टर मीर हसन तुर्क ॿुधाए थो त साईं, सभ खां पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी। असां तव्हांखे तमामु सुठे नमूने सां ॾिसूं पिया त तव्हांजी जेके एफर्ट्स आहिनि से क़ाबिल ज़िक्र आहिनि। तव्हां सभिनी ॻोठनि में वञो पिया, अॼु असां वटि तव्हीं तकलीफ़ करे आया आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। त जेके इलाइक़े जा जेके चङियूं ॻाल्हियूं आहिनि उहे बि तव्हीं ज़ाहिर करियो पिया, उन्हनि ते कमु कयो पिया। जेके कमी वारियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे बि तव्हां इन हवाले सां निशानी कया पियो त उहे दूरि थियनि ऐं उन्हनि खे आसानियूं पैदा थियनि पब्लिक जी पार्ट ते। त हिते असां वटि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बहितरी आहे ॿियनि ॻोठनि जे हिसाब सां। असां वटि जीअं अल्हम्दुलिल्लाह सुई गैस बि आहे, बिजली बि आहे, अस्पतालूं बि आहिनि, स्कूल बि आहिनि, ॻोठ जूं घटियूं वग़ैरह उहे बि आहिनि। असीं उन पीपल्स पार्टी जे गवर्नमेंट जा शुक्रगुज़ार आहियूं त उन्हनि असां सां इहा पेर भरियो आहे। उन्हनि हर ॻोठ में घटियूं वग़ैरह बि पकियूं आहिनि, ड्रेनेज सिस्टम बि आहे। त MPA साहब MNA साहब उन्हनि असांजे ॻोठ सां इहे भलाई वारा पेर भरिया आहिनि, असीं उन्हनि जो शुक्र था अदा करियूं। उनखां पोइ बाक़ी जेके कमियूं पेशियूं आहिनि त जीअं हाणे स्कूल आहिनि त उन्हनि जो कम जी बहितरी थियणु खपे। त कमु त हले पियो, पर उनखे ठेकेदार या ॿिया जेके आहिनि उन्हनि खे इदारा उन्हनि खे उहे शयूं ॾिसनि त उनखे बहितर नमूने सां ठाहियो वञे त तमामु सुठो थींदो। ॿिए नंबर सां हिते सफ़ाईअ जो इशू आहे, या ड्रेनेज जो आहे या घटियुनि जो सफ़ाई जे हवाले सां, उनखे बि जेकॾहिं बहितर कयो वञे त तमामु सुठो थींदो। ऐं इस्पताल आहे त उन में स्टाफ कोन्हे, त उनखे बि जेकॾहिं को जेका दवाउनि जी कमी पेशी आहे, स्टाफ जी कमी पेशी आहे, त उन ते बि नज़र रखी वञे, उनखे दूरि कयो वञे। त इहे बि तमामु ॾिसण जे शयूं आहिनि त इन्हनि खे थोरो हाईलाइट करे उनखे दुरुस्त कयो वञे। डॉक्टर साहब, इहो थोरो फरमाईंदा त मनशियात वग़ैरह जो त हिते को आज़ार वग़ैरह त कोन्हे? हा, मनशियात हिते तमामु घणी आहे। उन में पंहिंजो हाणे इहो वरी ॻोठाणनि जे पार्ट ते बि आहे ऐं गवर्नमेंट जे पार्ट ते बि आहे, त उहे जेकॾहिं उनखे बहितर नमूने सां कंट्रोल करण जी कोशिशि कंदा त उहो ॾाढो इंसानी जानियूं बचंदियूं। बाक़ी हिते बि मनशियात जीअं आम तौर ते हर माण्हू इन्वॉल्व आहे, त हिते बि इहा ई सिचुएशन आहे ऐं हिन वक़्तु बि उहा सिचुएशन हले पई। उहा हाणे कंहिंजे सरपरस्ती में हले थी, पर मनशियात काफ़ी ॿुधाइनि पिया सभु बंदि थी वई आहे, बंदि थी आहे, पर असां ॾिसूं पिया त हिते बि उहा पोज़ीशन आहे, मनशियात हले थी पई। किथां थी अचे, कीअं थी अचे, त इहो वरी इदारा उन्हनि खे ॾिसंदा त उन्हनि खे कंट्रोल करण जी कोशिशि कंदा। त इहो बि असीं उन्हनि जो इंतिज़ामिया जो शुक्रगुज़ार रहंदासीं त इन ते कंट्रोल कयो वञे। सही। ऐं जी हा साईं, बाक़ी तव्हांजूं एफर्ट्स आहिनि, अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हांजी हिकिड़ी सुठाई तरफ़ हिकिड़ो क़दम माण्हू खणे थो त उहो बि बहितर आहे। तव्हां त इलाही विखूं भरे चुका आहियो, अलाह साईं तव्हांखे कामयाबु करे। सुठी ॻाल्हि आहे, सुठे शइ जी तारीफ़ कबी त तव्हां जस लहिणो। बाक़ी इहे शयूं आहिनि जिन खे अञा बि इनखे सुधारण जी ज़रूरत आहे ऐं उन ते कंट्रोल करण जी ज़रूरत आहे। शुक्राना जो मसइला जेके उहा मेन मसइला आहिनि, असांजो गॾु
गटर उहे मसइला असांजा हल थी विया रोड जो मसइलो हल थी वियो अल्हम्दुलिल्लाह पाणी जो मसइलो असांजो अल्हम्दुलिल्लाह हल थी वियो अञा शुक्रिया आहे उन जे बरक्स डिस्पेंसरी में कपूर खां पंधु करे पहुतल ॿ कोलियाणियूं ॿुधाइनि पियूं हू गुज़िरियल 5 ॾींहंनि खां हिते मुसलसल अचनि पियूं पर हुननि जे ॿारनि जो फीड ऐं सरकारी वज़ीफ़ो खेनि न पियो मिले माना उधर जो अटो वठी करे खाईंदा उतां पोइ तव्हां हिते पहुता कीअं भाड़ो भाड़ो ऐसे हिते ॾिठा आहियूं वेझा कपूर जे पासे पंध आया आहियूं पंध आया आहियो हा पैसा कोन थी 40 ॾींहं असांखे ॾाई वेचा जेके डिलीवरी आहे जेके पैसा ॾींदा उहे तव्हांजा कोन था चढ़नि ने कोन चाड़ी अच्छा पुटु तव्हां घणा दफ़ा हिते आया आहियो चार आया आहियूं मूंखे लाॻीचा ते अचो लागी था अचो पिया पोइ छा थी चए माई मई जे पैसा चढ़ी विया भाई चवी त पैसा कोन चाड़िया हा न अस्पताल में कोन कहिड़ो पहिरियों कान्हे का असांजो कल्ह चोॾहीं मुंहिंजा ॿार विया त वापसि आया डॉक्टर को सिर्फ हिकिड़ी मिडवाइफ वेठी है मिडवाइफ आहे या एलएचवी कान मिडवाइफ आहे उहा आहे साहब खे हेॾे थी दवा के कान डॉक्टर कोन न पोइ उनजे लाइ तव्हीं उठान का मतिलबु त के मथे असांजो चेयरमैन साहब आहे सुठो माण्हू आहे हाणे जेकॾहिं उहे चयो कोन थो इंशाल्लाह चवंदा 4000 आबादी वारे हिन वॾे ॻोठ में बिजली सीसी ब्लॉक त मौजूदु आहिनि पर मालिकी कोन्हे